हाणे असीं अचूं था हुकूमती पॉलिसियुनि जे मथां। जेके पॉलिसियूं हुकूमत आबादगारनि जे भले लाइ जोड़े थी उहे ॾिसण में त सही अचनि थियूं हेॾे अरसे खां वठी, उन्हनि ते अमल छो नथो थिए? जेकॾहिं अमल कराइजे त कहिड़े तरीक़े सां कराए सघे थो? जी साईं। तमामु सुठो सुवालु आहे। असल ॻाल्हि उहा ई आहे त पॉलिसियूं ज़ाहिर आहे हिकिड़ी ज़रूरत हूंदी आहे मुल्क जी, या पंहिंजे सूबे जी, या पंहिंजी क़ौम जी, या पंहिंजे उन शोबे जी। पॉलिसियूं माहिरी ठाहिनि था ऐं यकीनी तौर ते बहितरी जी सोच रखी ठाहिनि था, पर के प्रैक्टिकल हूंदियूं आहिनि पॉलिसियूं जेके वाकई जेके ज़मीन सां वाबस्ता आबादगार हूंदा आहिनि, उन मसइले खे सम्झंदा आहिनि, उहे पॉलिसियूं ठाहींदा आहिनि, त उन पॉलिसियुनि जो रुख़ ॿियो हूंदो आहे। हिकिड़ा ब्यूरोक्रेट ठाहींदा आहिनि, कामोरा ठाहींदा आहिनि, उन्हनि जी ज़मीन सां वास्तो कोन्हे, त हू इहो न सोचींदा हुआ। हाणे जी फ़र्ज़ु करियो ज़री शोबे ते हिकिड़ो बार अॼुकल्ह पॉलिसियुनि जे हवाले सां आहे, उहो आहे त ज़री टैक्स। ज़री टैक्स हिकिड़ो अॼु जो वॾो सुवालु आहे, इहो हमेशह जो सुवालु आहे त छा हिन वक़्तु मुल्क जे जेको माहौल मंझि असांजो ज़रई शोबो जवाबदार थियो बीठो आहे, ॾुआरी थियो बीठो आहे, टैक्स कोन थो ॾिए, त ज़री टैक्स हणो, सनदूं टैक्स ॾियनि थियूं। मुंहिंजी जेका तहक़ीक़ आहे, मूं पाण अख़बारुनि मंझि ज़रई पेज ऐं ज़रई सफ़ा ऐं ज़रई सहाफ़त जेका ज़राअत जे हवाले सां, मुल्क जी मईशत जे हवाले सां, पंहिंजे सिंध जी मईशत जे हवाले सां कई आहे, उन में जेके असां आबादगारनि सां इंटरव्यू कया आहिनि, जेके उन्हनि जे इदारनि सां असां ॻाल्हायो आहे, इहा तहक़ीक़ साम्हूं थी अचे त हर आबादगार घटि में घटि 28 क़िस्मनि जा टैक्स अदा करे थो। मिसाल तौरु तव्हां जेका बि शइ उन में पोख में इस्तेमालु करियो था, सही, पेस्टिसाइड माना ज़री दवाऊं तव्हां इस्तेमालु करियो था, उन ते जेके टैक्स लॻल आहिनि उहा ज़री दवा ठाहिण वारी कंपनी खे त इनकम टैक्स थी ॾियणी पवे। तव्हांखे जेके टैक्स आहिनि उहे तव्हां ॾांहुं मुंतक़िल थियनि था। सही, उहो आबादगार खे पंहिंजो उहो ॾियणा था पवनि। हारी जेके खीसे में जा वञनि था उहे ट्रैक्टर तव्हां वठो था, ॿाहिरियूं जेकॾहिं ट्रैक्टर ठहियलु ठुकियलु अचे थो त उन ते टैक्स तमामु घणा आहिनि, पर जेकॾहिं पुर्ज़नि जी शक्ल में अचे थो त उन्हनि खे वरी पुर्ज़नि वारा टैक्स आहिनि। उन खां पोइ फैक्ट्रियुनि जा पंहिंजा उन ते ख़र्च आहिनि, उहे सभु लॻाए ट्रैक्टर तव्हांखे फ़र्ज़ु करियो त 20 लख में मिलियो, जेके उन में 5 लख टैक्स आहिनि उहे तव्हांखे ॾियणा पिया, चाहे आबादगार वठे चाहे हारी वठे, उहो टैक्स उनखे पे करिणो पवंदो। उन खां पोइ ज़मीन ते खेड़ींदो। सही, जेकॾहिं तव्हां किराए ते वरितो त तव्हांखे उन सां गॾु ट्रैक्टर में पेट्रोल इस्तेमालु थिए थो, तव्हांजे ट्यूबवेल में पेट्रोल डीज़ल इस्तेमालु थिए थो, उन खां पोइ मशीनरी जेका इस्तेमालु थिए थी उन में उहे सभु टैक्स मौजूदु आहिनि। सही सही। उन खां पोइ तव्हां साईं नाके जो टैक्स तव्हां ॾियो, मार्केट जो टैक्स तव्हां ॾियो, उन खां पोइ तव्हांजो जेको बि गवर्नमेंट जूं पॉलिसियूं आहिनि, जेकॾहिं फ़र्ज़ु करियो तव्हांजो रुपयो जेको आहे कमज़ोर थिए थो, मुल्क कर्ज़ी थिए थो, त तव्हांजी जेका लख रुपयो आहे तव्हां वटि या 100 रुपयो तव्हां वटि आहे, उहो गवर्नमेंट जी हालति मुताबिक़ या पैसे जी हालति मुताबिक़ उहो वञी 70 रुपए में 100 रुपयो पवंदो। तव्हांजे फसल जी ऑटोमेटिकली तव्हांजे खीसे मञा 25-30 रुपया निकिरी विया हले, तव्हांखे ख़बर ई कोन पवंदी। सही। बिजली तव्हांजी आहे, तव्हांखे जेके बि उन ते टैक्स आहिनि उहे सभु तव्हांखे ॾियणा था पवनि। सही आहे। बिजली जा जेके पुर्ज़ा तव्हां इस्तेमालु था करियो उहे त टैक्स ॾियणा था पवनि। वरी जंहिं गाॾी में तव्हां पंहिंजो फसल खणी तव्हां अचो था मार्केट मंझि, उहो जेको पेट्रोल ख़र्चु पखो आहे इहो तव्हांखे ॾियणो थो पवे। त ज़राअत जो शोबो तमामु घणा टैक्स ॾिए थो। सही। उनजे बावजूदि बि इहा ॻाल्हि हमेशह अचे थी त इन ते टैक्स लॻल कान्हे का टैक्स। इहे त हाणे आम माण्हू जे मथां बि टैक्स अचनि था, तव्हां मां तव्हां सभु ॾियूं था। बिल्कुलु। असीं जेका पॉलिसियुनि ते अचो जी, गवर्नमेंट जो हाणे पॉलिसियूं जेकॾहिं असीं ॾिसूं था त हू कोशिशि करे थी जीअं हिकिड़ो माना कंहिंखे तकलीफ़ में जेको सहूलियत मुहैया करण वारी ॻाल्हि आहे, त सभ खां वधीक मुतासिर असांजो जेको माण्हू आहे अक्सरती जेको 70% माण्हू असांजो सिंध जो ज़राअत सां वाबस्ता आहे। सही। उन में हारी आहे, ज़रई मज़दूर आहे, नंढो ज़मीनदार आहे, इहो अक्सरियत सां आहे। सही। उहो घणो मुतासिर आहे इन्हनि मसइलनि जे करे, महांगाइनि जे करे। पोइ उन खे गवर्नमेंट जी फ़र्ज़ु करियो सिंध गवर्नमेंट हींअर ज़रई शोबे ख़ासि तौरु नंढनि ज़मीनदारनि हारियुनि जे लाइ पॉलिसियूं ठाहियूं आहिनि, जंहिंमें इंश्योरेंस बि उन्हनि खे ॾियनि था। हारी कार्ड उन्हनि वटि आहे जंहिं तहत उन्हनि खे ॿिज भाण मिले थो, इंश्योरेंस बि कई थी वञे, इहा सहूलियत उन्हनि खे मिले थी। हाणे उन खे बि हू केतिरो इस्तेमालु करे सघनि था, इहो हुननि जी तालीम ते बि आहे, सम्झ ते बि आहे। असांजो ज़मीनदार नंढो ऐं हारी अणपढ़ियल आहे, ॿियो हुननि खे कर्ज़ु खपनि, इहो बि हुननि जी ज़रूरत आहे। त नंढे ज़मीनदार जे लाइ मसइला घणा आहिनि। ॿियो पाणी जो मसइलो जेको आहे
उहो बि उन्हनि जे लाइ मुश्किल आहे। पाणी पैसनि सां वठनि था, या पाणी खे पंहिंजे ॿनियुनि ते आणण जे लाइ बि उन्हनि खे ट्यूबवेल फर्ज़ करे लॻाइणो पवे थो, या वाराबंदी जेका थिए थी, उन्हनि मंझि नंढो ज़मीनदार ॾाढो मुश्किल में आहे। वॾो ज़मीनदार त साहब खे चई हिननि खे चई पंहिंजो कमु करे थो वञे। हुनजो जेकॾहिं 1000 एकड़ ज़मीन आहे, जेकॾहिं हुनजो 100 एकड़ 200 एकड़ ठही वियो हलियो त हुनजो कुशादो गाॾियूं कोई हलंदियूं, सही अयाशी में ज़िंदगी गुज़ारींदो, भले हुनजो बाक़ी 900 एकड़ ज़मीन ग़राबाद पई हुजे, हुनखे परवाह न थींदी। त असांजे नंढो ज़मीनदार वॾी तादाद में आहे, सही हारी वॾी तादाद में आहे। सिंध जो आवाम जेको आहे 70 सैकड़ो ज़राअत सां वाबस्तु आहे। त उन खे रिलीफ जे लाइ गवर्नमेंट जेके पॉलिसियूं ठाहियूं आहिनि बहितर आहिनि, उन्हनि ते अमल करण जी ज़रूरत आहे।